मां आहियां महदी शाह। सिंध जी मक़ामी तारीख़ जे सिलसिलेवार प्रोग्रामनि में अवां सां सिंध जी मक़ामी तारीख़ बाबति हाल अहिवाल उर्बा, जंहिंमें शामिल हूंदी सिंध जे माण्हुनि, माॻनि मकाननि, रीतुनि रस्मनि, कमनि धंधनि ऐं समाजी ज़िंदगीअ जे केतिरनि ई शोबनि बाबति काराइती ॼाण, तारीख़ी हवालनि ऐं रिवायतुनि जे रोशनीअ में। हिन सिलसिले में असां ईंदड़ प्रोग्रामनि में अॻूणे नौशहर अबड़े तालुके जे वॾनि ज़मींदारनि ऐं सरदारी हैसियत रखंदड़ शख़्सियतुनि तोड़े घराणनि जो पिणु ज़िक्र शामिल कंदासीं। मंगरिया सिंध जे समाट कबीलनि में हिकु क़दीम कबीलो आहे। अंग्रेज़ दौर जे 1884-85 जे सरकारी रिकॉर्ड में नौशहर अबड़े तालुके में रमज़ान बलद साबल मंगरियो जो तालुके जे वॾनि ज़मींदारनि में ज़िक्र मिले थो। हिन वक़्तु उन ख़ानदान जो फ़क़दार ऐं मंगरिया कबीले जो सरदार हाजी मंज़ूर अहमद ख़ान मंगरियो आहे। मंगरिया कबीले ऐं संदसि ख़ानदान जी तारीख़ बाबति असां संदसि हिकु ख़ुसूसी इंटरव्यू शामिल करे रहिया आहियूं। सरदार हाजी मंज़ूर अहमद ख़ान मंगरियो जो तारीख़ी मालूमात सां भरपूर इंटरव्यू तमामु जल्द ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि लाइ फेसबुक ID ते अपलोड कंदासीं। सिलसिले सिंध जी मक़ामी तारीख़ रिवायतुनि जे रोशनीअ ॾिसण लाइ कंदा थोरो इंतज़ारु।